सजी दुनिया खे आज मायम पंहिंजे सतगुर जहिड़ो न जात। साईं जो भजन कीअं लॻो? बढ़िया आहे न। सॼो भजन बि ॾिसूं था, पर वीडियो में पहिरीं ॾिसूं था अॼु जी वाणी। जय राम जी की। अॼु तारीख़ 18 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे मन ओझल रखो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त बुरे वीचार खे कॾहिं बि मन में अचण न ॾियो। हिक वारीअ सिर झुकायो त पोइ मन जो ग़ुलाम थी रहणो पवंदो। तंहिं करे घाट हमेशह ऊचो रखणु घुर्जे। थोरी ई चादर गंदी हुजे त तव्हां जेकर उन ते विहो हरगिज़ न। मन मंदर खे जॾहिं साफ़ ऐं ओझल रखंदा तॾहिं ई परमात्मा उते अची विराजमान थींदो। तंहिं करे ए प्रीतम, जंहिं कार्य करण में हानि हुजे उन जे वेझो न वञ। अहिड़नि कमनि कंदे रुअण खां सवाइ ॿियो चाहड़ो कोन थींदो। जय राम जी की। मन जी चंचलता जी बीमारीअ खे दूर करियो। जीवन जे अधु दुखनि जो कारण इहा ई चंचलता आहे। जय राम जी की। सजी दुनिया खे आज मायम पंहिंजे सतगुर जहिड़ो न जातम। ओ सारी दुनिया खे आज मायम पंहिंजे सतगुर जहिड़ो न जातम। हो जॾहिं सतगुर सां लिवला थम तॾहिं सुख शांतीअ खे पातम। ओ जॾहिं सतगुर सां लिवला थम तॾहिं सुख शांतीअ खे पातम। हो आए शाहने जो शाह सतगुर वेठो आ। पाणी भरींदो भंडार लीलाशाह वेठो आ। ओ आहे शान जो शाह लीलाशाह वेठो आ। पाणी भरींदो भंडार बाबल वेठो आ। ओ शो कयां परवाह सतगुर वेठो आ। पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। ओ की न की घबराए लीलाशाह वेठो आ। पाणी भरींदो भंडार बाबल